सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। खानवाहन रिपोर्ट ज़हूर अहमद कूंदर काविश KTN सत पारा इलम परायो सिंध सवारियो जे सिरे हेठ एलानियन 5 दिसंबर एकता ॾियारी जे हवाले सां खानवाहन में हायर सेकेंडरी स्कूल वटां शानदार रैली कढी वई, जंहिंमें जिस्कम यूनिट दुनिया बकाशा शालथी फाउंडेशन पेर इलियास कुल्होड़ो यंग कूंदर इतिहाद सब कमेटी कूंदर मोहल्ला खानवाहन शहरी इतिहाद पीपल्स पार्टी ऐं सिंधी अदबी संगत जो निकतल रैलियूं वन मुख्य रैली में शामिल थी वयूं। रैली जी अॻवानी जिस्कम अॻवान फ़कीर सुधीर तुनियो, निसार अब्बासी, मंजूर अब्बासी, सैयद आशिक अली शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली सराफा बाज़ार, सैयद चौक, शाही बाज़ार, अनाज मंडिया खां थींदे ईदगाह चौक ते पहुती, जिते रैली में शरीक माण्हुनि क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त क़ौमूं इल्म जे ज़ेवर सां संवारियल हूंदियूं, इन्हनि जो मुस्तक़बिल रोशन हूंदो। काविश KTN सत जो वतल कोशिशूं सारा जोगियूं आहिनि। ॿिए पासे इंतज़ामिया तरफ़ां रैली जी सिक्योरिटी लाइ बहितरीन इंतज़ाम कया विया हुआ।